आसमान में रोज़ानो लखें सितारा ॾिसंदा आहियूं, पर छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त इन्हनि सितारनि जे अंदरि अहिड़ी कहिड़ी शइ मौजूदु आहे जंहिंजे करे इहे चिमकंदड़ नज़र था अचनि? छा कॾहिं कोई सितारो मरी बि वेंदो आहे? अगरि मरी वेंदो आहे त उन खां बाद असांखे उन मां छा हासिलु थींदो आहे? अस्सलाम वालेकुम, मां एलिश बाता रहां ॾिसी रहिया सिंधी थॉट्स। अॼु जी वीडियो में असां इन्हनि सभिनी सवालनि जा जवाब डिस्कस कंदासीं। हिकु सितारे जे अंदरि 73% हाइड्रोजन, 25% हीलियम ऐं 2% ॿियूं गैसिस मौजूदु हूंदियूं आहिनि। हिकु सितारो असांखे चमकंदड़ तॾहिं नज़र ईंदो आहे छाकाणि त उन जे अंदरि मौजूदु हाइड्रोजन पई सड़ंदी रहंदी आहे हिकु फ्यूल वांगुरु। हाणे सभ खां पहिरियों असां मैसिव स्टार्स खे डिस्कस कंदासीं। मैसिव स्टार्स उहे हूंदा आहिनि जेके सिज खां 6 गुना वॾा हुजनि। इन्हनि मैसिव स्टार्स जी हयाती तमामु थोरी थींदी आहे। हाणे एस्ट्रोनॉमिकल टाइम स्केल में थोरी जो मतिलबु ई केतिरा ई मिलियन साल हूंदा आहिनि। 50 खां 100 मिलियन सालनि खां बाद इन्हनि मैसिव स्टार्स जे अंदरि काई बि हाइड्रोजन नाहे बचंदी। छो जो इन्हनि जी इलाही साइज़ वॾी हूंदी आहे, इलाही हैवी हूंदा आहिनि ऐं इन जे करे इन्हनि जे अंदरि मौजूदु हाइड्रोजन जल्दी सड़ंदी रहंदी आहे। ऐं जॾहिं इन्हनि वटि काई बि हाइड्रोजन नाहे मौजूदु रहंदी त उन खां पोइ इहे पंहिंजी ओरिजिनल साइज़ खां 1000 टाइम्स वॾा थी वेंदा आहिनि, जंहिंखे सुपर जायंट थो चयो वञे। हाणे जहिड़े तरीक़े सां असां वटि एजिड माण्हू हूंदा आहिनि त उन्हनि वटि एनर्जी नाहे हूंदी ऐं उहे घणो सीउ या घणी गर्मी बर्दाश्त नाहिनि करे सघंदा। अहिड़े ई तरीक़े सां हाइड्रोजन हिकु स्टार जी ताक़त हूंदी आहे। पोइ जॾहिं इहा हाइड्रोजन ख़तमु थी वेंदी आहे त उहो स्टार तमामु कमज़ोर थी वेंदो आहे ऐं ॿाहिरियों स्पेस जो जेको माहौल आहे उहो बर्दाश्त नाहे करे सघंदो ऐं आख़िरकार अहिड़ो मरंदो ईंदो आहे जो उहो वॾे धमाके सां फाटी पवंदो आहे स्टार, जंहिंखे सुपरनोवा थो चयो वञे। इन धमाके खां बाद यानी जॾहिं सितारो मरी वेंदो आहे त असांखे सोन, चांदी, यूरेनियम ऐं प्लाटेनियम जहिड़ा क़ीमती एलिमेंट्स मिलंदा आहिनि। ऐं उहो सितारो जेको सिज खां 10 गुना वॾो हूंदो आहे, जॾहिं उहो सुपरनोवा जे मरहले ते पहुचंदो आहे त धमाके खां बाद उनजो जेको कोर हूंदो आहे, उनजो जेको विच हूंदो आहे, उहो ब्लैक होल में कन्वर्ट थी वेंदो आहे। हाणे इहा त असां ॻाल्हि कईसीं मैसिव स्टार्स जी, जेके तमामु घणा वॾा सितारा हूंदा आहिनि। हाणे असां डिस्कस कंदासीं सिज जेतिरी साइज़ या सिज खां घटि साइज़ वारे सितारनि जी। उहे बनिस्बत मैसिव स्टार्स जे घणी ज़िंदगी जीअंदा आहिनि। छो जो उन्हनि जो वेट तमामु हल्को हूंदो आहे, उहे नंढड़ा हूंदा आहिनि ऐं इन जे करे उन्हनि जे अंदरि मौजूदु हाइड्रोजन तमामु आहिस्ते आहिस्ते बर्न थींदी आहे। हाणे उहे जॾहिं मरण वारा हूंदा आहिनि त उहे वाइट ड्वार्फ में कन्वर्ट थी वेंदा आहिनि। हाणे जहिड़े तरीक़े सां मैसिव स्टार्स सुपर जायंट थियण महिल पंहिंजी ओरिजिनल साइज़ खां 1000 टाइम्स वॾा पिया थी वञनि, ही सितारा वाइट ड्वार्फ वारे मरहले ते पहुचण खां बाद जेतिरा गरम पहिरियां हूंदा आहिनि उन खां ॿीण ते गरम थी वेंदा आहिनि। साइज़ में कोई बि फ़र्क़ु न आहे पवंदो, बाक़ी हा उहे इलाही गरम थी वेंदा आहिनि। ऐं जॾहिं उहे मरी वेंदा आहिनि, धमाको ॾींदा आहिनि, त उन खां बाद असांखे कार्बन, ऑक्सीजन, मैग्नीशियम, सोडियम वग़ैरह जहिड़ा एलिमेंट्स मिलंदा आहिनि। हाणे असांजी गैलेक्सी तक़रीबन 9 अरब साल पुराणी आहे। हर हिकु सेंचुरीअ खां बाद, हर 100 सालनि खां बाद हिकु सुपरनोवा ज़रूरु थींदो आहे। हाणे आख़िर में मज़े जी ॻाल्हि इहा आहे त धरतीअ खां 640 लाइट ईयर्स परे, ऐं 640 लाइट ईयर्स केतिरा थी सघनि था तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकु लाइट ईयर में 9 ट्रिलियन किलोमीटर्स हूंदा आहिनि। अहिड़ा 640 लाइट ईयर्स मिली करे उन मुफ़ासिले ते हिकु स्टार मौजूदु आहे जंहिंजो नालो आहे बीटलजूस। उहो 10 नंबर ते सभ खां रोशन तरीन सितारो आहे। हाणे उहो पंहिंजी ज़िंदगीअ जे आख़िरी मरहलनि में आहे। उहो अॼु फाटे या सुभाणे फाटे। एस्ट्रोनॉमिकल टाइम स्केल में अॼु या सुभाणे जो मतिलबु हूंदो आहे 5 साल, 50 साल या 500 साल, केतिरा बि थी सघनि था। थी सघे थो असांजी हयाती में इहो फाटे ऐं जॾहिं इहो फाटंदो त उन खां पोइ केतिरा ई हफ़्ता बाद असांखे ॾींहं में बि ग्रेटेस्ट फायर वर्क्स नज़र ईंदा। इन सितारनि जे फाटण जी वजह सां दूर हुजण जे करे ज़मीन खे कोई बि नुक़सानु नाहे पहुचंदो। अॼु असां इहो ॾिठोसीं त आसमान में नज़र ईंदड़ हसीन सितारा कीअं पंहिंजी ज़िंदगी पूरी करनि था। वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसिताईं गॾु जो सिंधी थॉट्स सां। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।